तंगवाणी में रमज़ानुल मुबारक के भलारे महीने में सहरी ऐं इफ्तारी टाइम गैस लोड शेडिंग खिलाफ शहरन जो एहतजाजी मुज़ाहिरो। शहरन JUI अमीर कारी किफ़ायतुल्लाह खोसो सेठ नंगे मल मारवाड़ी रबनिनो मलिक सलमान बखरानी अब्दुल फताह कुंडरानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो ईंदे ई इंतज़ामिया पारां तंगवाणी शहर में गैस जो गैर एलानियल लोड शेडिंग शुरू करे ॾिनो आहे, जंहिं सबबि रोज़ेदारनि खे सहरी तोड़े इफ्तारी में रद बचाव लाइ सख़्त ॾुखियायूं पेश अचनि थियूं। हुननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कंदे चयो त तंगवाणी शहर में गैस जी लोड शेडिंग ख़त्म करे शहरनि मां बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में गैस अमले ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।